अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नाज़म जान निकरी जॾहिं पिरी करे थो पंध त भूपिण बिस्मिल्लाह चई राच में थो रंध। सुभान अल्लाह। उभियूं घणियूं अदब सी हूरूं हैरत मंझ साईं जो सोगंद साजन सबा सुनो। खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज नजर सूरज शाखूं झुकियूं कुमाणूं कमर तारा कतियूं ताइब थया देखी दे दिलबर झको थियो जो हर जान बजे त जमाल सी। मुअज़्ज़ज़ सामईन ऐं असांजा सदर महफ़िल मुर्शिद करीम मुरब्बी ऐं हज़रत साईं मुर्शिद करीम मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जा पांधीअड़ो अक़ीदत मंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जियं त अॼु असां पंहिंजे मुर्शिद मुरब्बी हादी मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जी 24 सालियाना उर्स मुबारक में मौजूद आहियूं। कल खां वठी वॾे पुरशोक ऐं जोश जज़्बन सां मल्हाए रहिया आहियूं ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई रहिया आहियूं। हेॾी वॾी गर्मीअ जे माहौल में ऐं नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में जो पुट पीउ जे तरफ़ वञण लाइ तयारु नाहे, भाउ भाउ जे वञण लाइ तयारु नाहे ऐं अवां किथां किथां परे परे खां पंधड़ा करे के मिसकीन प्यादा आया हूंदा त के मिसकीन पैदल साइकिल ते आया हूंदा त कंहिंखे अल्लाह जी ज़ात पंहिंजी सवारी ॾिनी हूंदी। पंहिंजे सवारनि ते चढ़ी करे पंहिंजो टाइम कढी ऐं पंहिंजे मुर्शिद खाने जे हिन दरबार ते हाज़िर थिया आहियो। पंहिंजी मोहब्बत ऐं पंहिंजी निस्बत जो सबूत ॾेई रहिया आहियो त असां वेठा आहियूं हज़रत साईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे हिन तॾे ते। सुभान अल्लाह। जे तॾे ते हज़रत साईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे तॾे सां निस्बत आहे उन निस्बत के मजबूत रखंदे अवां हिन आस्थाने ते हाज़िर थिया आहियो। बारगाह इलाही में दुआ है तो जरूर अवां जी हाज़िरी कबूल थींदी। आमीन। ऐं अवां खे ॿुधायां अवां खे घुराइण वारे घुरायो आ तॾहिं हाज़िरी नसीब थी आ। हज़रत सईद दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि हिन तॾे ते हिन आस्थाने हिन बसगिरदाई जे अंदर जॾहिं आया त माण्हुनि चयो त साईं हिते जंगल आ अवां असांजा ॻोठ आहिनि भरिसां उते हलिया अचो। हज़रत साईं फरमायो ॻोठ ऐं शहर न खपनि असांखे हिकु करीम जी ज़ात ॿियो दिलमुराद फ़कीर। साईं हिते जंगल आ हे बयाबान आ हिते त असांखे जंग जा जानवर बि तंग कंदा आहिनि
अवां रात जो हिते कीअं घड़ियूं गुज़ारींदव। यकदम हज़रत साईं दिलमुराद फ़कीर फरमायो त मिठा सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख पर जे अथस न रब जी रख त सर में घुमे सुर हो। उन धरती ते मौजूद आयो जिते जंगल हुयो ऐं अल्लाह वारनि जा जॾहिं कदम लगा त मंगल बंजी। ऐं हज़रत साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह खां जॾहिं के फ़कीर अर्ज़ कयो त साईं अवां जो हिन दुनिया मां ज़ाहिरी बुरको मटे वेंदो त पोइ असांजो छा थींदो। अवां सां गुफ़्तगू, अवां सां कहचरी, अवां सां हाल अहवाल कीअं थींदा। सीरत लोढ़ाई में लिखियल आहे ऐं फ़कीर शायदि बरकत हिते मौजूदु आहे। फ़कीर बरकत जान वेठा आहिनि। उन ॿुधायो त आऊं साईं जन जे ख़िदमत में हाज़िर थियुमि ऐं अर्ज़ु रखियुमि त मुंहिंजा साईं अवां सां कीअं मुलाक़ात थींदी। यकदम साईं मीर साईं जलाल ऐं जोश अची फरमायो ए फ़कीरो तव्हांखे छा ख़बर आहे छा 2.5 हथ ज़मीन असांखे रोकींदी। ईअं बेटा छा 2.5 हथ ज़मीन असांखे रोकींदी। ऐं अल्लाह जी ज़ात बि ईअं फरमायो आहे त शहीदनि ऐं वलियनि खे मुअल त न चओ पर मुअलनि जो गुमान बि न आणियो। त भेटाई घोट बि ईअं फरमायो आहे त भला तन जा भाग जेके कमाए विया काल हीरा मोती हिननि वटि अथव हज़ारे लाल ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन्हनि संदा अहवाल भली न लंघी वञनि साल त बि जहिड़ा अथव हिन जहान में। सुभान अल्लाह। छो जहिड़ा आहिनि पंहिंजे महबूब मदीने वारे साईं सां अहिड़ी हुननि लहू लाती निस्बत पाती हर मदीने जे सुन्नत मदीने वारे जे निस्बत सां प्यार कनि ऐं मदीने वारे साईं जे मथां जिंद जान कुर्बान कनि। ये फ़कीर तव्हांखे ॿुधायो न त साईं मीर साईं मदीने वारे जे मथां जिंद जान कुर्बान कई। ईअं वरी कंहिं आशिक़ फरमायो मूं त घोरी सजण तो त घोरी मुंहिंजी दिलड़ी लुटे में ज़ोरी मुंहिंजी दिलड़ी लुटे में ज़ोरी मूं त घोरी सजण तो त घोरी मुंहिंजी दिलड़ी लुटे में ज़ोरी मुंहिंजी दिलड़ी लुटे में ज़ोरी। मदीने वारे जी हर निस्बत सां मोहब्बत रखनि मदीने जी वारी साईं जी आल सां मोहब्बत रखनि। अॼु उन्हनि जी ऐवाननि ते उन्हनि जे हिन सरज़मीन ते जंगल मां जे मंगल आहे त निस्बत जो कमाल आहे। जे हिन जंगल में जंगल जा जानवर तंग कंदा हा उन जंगल में अॼु मंगल लॻो पियो आहे त अॼु इहो निस्बत जो कमाल आहे। जे हज़रत साईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह सां निस्बत हुई साईं मीर मोहम्मद साईं जी त साईं मीर जे आस्थाने ते केतिरो कमाल आहे। ऐं हज़रत साईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी निस्बत जे हज़रत साईं लौक फ़कीर लोढ़े वारे सां ही हज़रत साईं दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी निस्बत जे हज़रत साईं बेटाई घोट साईं त निस्बत जो ही कमाल आहे। हज़रत साईं दिलमुराद साईं जी निस्बत जे हज़रत साईं फैज़ मोहम्मद फ़कीर सां हुई त अॼु छा कमाल आहे। सुभान अल्लाह। त मिठा निस्बत खे हमेशह मज़बूत रखो इंशाअल्लाह ताला दुनिया आख़िरत जा बेड़ा पार आहिनि। निस्बत तव्हांजी मज़बूत हूंदी ॻंढ तव्हांजी न मज़बूत हूंदी त रसो न टुटंदो। छो जो ही कड़ी आहे कड़ी कड़ी में आहे कड़ी कड़ीअ में आहे उहा कड़ी मीर साईं जी कड़ी दिलमुराद साईं ताईं कड़ी आहे अवां जी कड़ी सजाद नसीर ताईं कड़ी आहे दिलमुराद साईं जी कड़ी भेटाई घोट सां आहे दिलमुराद फ़कीर जी कड़ी जे भेटाईअ सां त भेटाई जी कोट सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां आहे त पीरन जे पीर दादले जी कड़ी इमाम हुसैन अली मक़ाम सां आहे जे इमाम हुसैन अली मक़ाम सां गौसे आज़म जी कड़ी आहे त इमाम हुसैन जी कड़ी हैदरे करार ताईं आहे हैदरे करार जी कड़ी पाण करीमन ताईं आहे त पाण करीम जी कड़ी करीम रब ताईं कड़ी आहे। त मिठा इन कड़ीअ खे इन रसीअ खे निस्बत खे जे मज़बूत रखंदासीं इंशाअल्लाह ताला ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदासीं। अल्लाह जी ज़ात पाक खां दुआ आहे त अवां असांजी हीअ हाज़िरी क़बूल फरमाए। मूं आयत मुबारका पढ़ी त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिकीन।
अल्लाह जी ज़ात पाक पंहिंजे पाक कलाम में फरमायो ए ईमान वारो अल्लाह खां ड्रियो ऐं अल्लाह जे सचन जी सोबत में वियो उन जी कड़ीअ में कड़ी मिलाए छॾियो जॾहिं न कड़ीअ में कड़ी मिली वई त इहा कड़ी कंहिं मंज़िल ते पहुचाईंदी अल्लाह जी ज़ात पाक अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए कल्ह खां वठी जमायत फ़ुक़रा असांजी तमाम बेहद ख़िदमतूं कयूं असांजी दुआ आहे त रब ताला उन्हनि खे वॾा अजर ऐं एवज़ अता फरमाए परे परे खां पंधड़ा करे जेके वॾियूं उमेदूं आसरा वठी न आया आहियो हिन सहन ते इंशाअल्लाह ताला ख़ाली न मोटाईंदो इहो रोज़े वारो जवान आमीन इंशाअल्लाह ताला इहो रोज़े वारो जवान अवां जा हथड़ा ऐं अवां जूं झोलियूं ख़ाली न मोटाईंदो छो जो इहे अल्लाह जा कामिल बाना बारगाह इलाही में एॾा त मक़बूल ऐं क़बूल आहिनि जो हज़रत साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि लाइ तव्हांखे ख़बर आहे न हथ खणण जी देरि न पढ़ण न घुरण न चवण एॾा तो कनि करीम रब करे छॾे उन जवान जे हिन तॾे ते मौजूदु आहियो जिथां मुस्लमान त ख़ाली न विया मोमिन त ख़ाली न विया पर गैर मुस्लिम ऐं हिंदू बि ख़ाली न विया ऐं ईअं चवंदा आहियूं को कंहिंजे लाइ को कंहिंजे लाइ पर साईं मीर सभिनी लाइ अल्लाह जी ज़ात पाक अवां असांजी ग़ुलामी हे वेहण ॿुधण बारगाह इल्म क़बूल फरमाए इंतज़ामिया जे हवाले सां जिन जिन ख़िदमतूं कयूं आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां ऐं वापडा जे हवाले सां प्रेस जे हवाले सां साउंड जे हवाले सां हर तरह सां जेके जेके पंहिंजूं ख़िदमतूं करे रहिया आहिनि हिन दफ़े तकलीफ़ जी माज़रत आऊं सभिनी खां वठंदुसि जो इत्तेफ़ाक़ सां ही उर्स मुबारक फसलनि जो टाइम हो पार्किंग जे हवाले सां थोरी असांखे पार्किंग मिली ऐं पार्किंग वारनि खे बि तमामु बेहद तकलीफ़ आई हूंदी उन्हनि खे इंशाअल्लाह इन तकलीफ़ जा अजर एवज़ ज़रूरु मिलंदा ऐं हिन आस्थाने ते अचण लाइ जे हिते का कमी कोताही थी हुजे असांखां मौदमाना ऐं अवां खां माज़रत वठंदुसि असांजी इहा कोशिशि हूंदी आहे पूरी त असांजे मुर्शिद खाने ते जॾहिं न हे फ़क़ीर ईंदा आहिनि हर तरह सां जीअं न कंहिंजे दर महिमान ईंदो आहे उन घर भाती जी ख़्वाहिश हूंदी आहे त सभु ख़िदमत करे पोइ वापसि वञे ऐं पोइ हिते वञी ॻाल्हि करे त फलाणे जे दर वियो हुउमि त हेतिरी ख़िदमत थी अल्हम्दुलिल्लाह जॾहिं पहिरियां मीटिंग थी त फ़क़ीरनि खे इहा ई गुज़ारिश रखीसीं त कंहिंखे तकलीफ़ न अचे जीअं तव्हांजे दर तव्हांजे आस्थाने ते तव्हांजा महिमान तव्हांजा अज़ीज़ अहबाब ईंदा आहिनि हे असांजा महिमान आहिनि हे असांजा दिलि जा ठार आहिनि हे असांजा फ़क़ीर आहिनि हे असांजा अज़ीज़ आहिनि छो जो हज़रत साईं मीर रहमतुल्लाह अलैहि खां पुछा कई फ़क़ीर साईं अव्हां जे लाइ औलाद दुनिया खे मोहम्मद अमीन ॾेई छॾियव हिते मोहम्मद अमीन स्टेट जी 5-8 वेठा आहिनि हेठि त अलाए केतिरा वेठा हूंदा मोहम्मद सलीमनि जा त ढेर आहिनि सभु चओ सुभान अल्लाह अव्हां जे लाइ औलाद साईं फरमायो त हे जमायत मुंहिंजो औलाद आहे को कंहिंजे लाइ साईं मीर सभिनी लाइ हे जमायत मुंहिंजो औलाद आहे जॾहिं न फ़क़ीर अव्हां खे ख़तमा ॿुधाईंदा त औलाद पंहिंजे वालदेन जे वास्ते 10 ख़तमा 20 ख़तमा 50 ख़तमूं 1000 ख़तमूं पर हिते ॿुधिजो न हज उमरा ज़कातूं लखनि में ख़तमा करोड़नि में सलातो सलाम हदिया पेश ॾींदा न त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी वाक़ई मीर साईं जो ही औलाद पहुची वियो अथसि तॾहिं ते ऐं यकीन ॼाणियो अव्हां खे उहा जे अख अल्लाह जी ज़ात पाक ॾिसण वारी ॾे अव्हां जो हिते जो आया आहियो साईं मीर साईं जो औलाद थी आया आहियो साईं मीर साईं केतिरा ख़ुशि थी रहिया आहिनि बेहद ख़ुशि थी रहिया आहिनि अल्लाह जी ज़ात अव्हां असांजो हे ख़िदमतूं वेहण ॿुधण पंहिंजी बारगाह इल्म क़बूल फरमाए जेके का तकलीफ़ ज़रे जी आई हुजे असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे मुंहिंजी त हिन दफ़े पूरी कोशिशि हुई त फ़क़ीरनि जी आऊं पाण पंहिंजे हथनि सां पाण ख़िदमत कयां उन्हनि खे पाण जे हथनि सां पाणी पियारियां पंहिंजे हथनि सां पाण उन्हनि खे नगर करायां ऐं इहा बि कोशिशि हुई त उहे त वॾी ख़िदमत आहे पर नंढी ख़िदमत जेके हिन साईं मीर साईं जा पांधीड़ा अचनि था उन्हनि जूं जुतियूं खणी आऊं सिधो कयां उन्हनि जूं जुतियूं खणी आऊं सिधो कयां जीअं असांखे पंहिंजा अज़ीज़ अहबाब प्यारा हूंदा आहिनि घर जा फ़र्द पहिरियां हूंदा आहिनि अल्लाह जी ज़ात पाक गवाया साईं मीर साईं जा पांधीड़ा एतिरा प्यारा हूंदा आहिनि दिलि चवंदी आहे त बेहद उन्हनि जा हथ धोरायूं उन्हनि खे वेही नंगर करायूं उन्हनि जूं जुतियूं सिधियूं कयूं छो जो असांजे मुर्शिद जे हिन मैखाने ते आया आहिनि असां पंहिंजो हे सीने जा वारनि खे विछाइजूं जो उनखे जॻह न मिलंदी आहे वेहण लाइ हज़रत साईं मीर साईं जी हिन ग़रीब खाने ते आया आहियो इंशाअल्लाह ताला फ़क़ीरो अव्हां ख़ाली न मोटंदव अव्हां भरपूर थी मोटंदव ऐं इंशाअल्लाह ताला हिते जे आयो आहे त के ख़ाली मोटियो न आहे
अवां खे जे घुरायो आहे त के मोहब्बत घुरायो आहे न, के मोहब्बत मामरे विधो आहे न त केरु कशाला करे मोहब्बत विझंदी आहे मामरे। त अल्लाह जी ज़ात अवां खे आबाद रखे। का बि ख़िदमत में का कमी पुछी थी हुजे त आऊं माज़रत थो वठां। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।